जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। सिंधी हमेशा आबाद खुश रहे। मां SK चैनल वारनि जो स्वागत तो कयां इन मीडिया ज़रिए। मां स्वागत तो कयां उन बुज़ुर्गनि जो जंहिं सिंधी जहान जो हथ पकड़ियो। मां उन जो स्वागत तो कयां जिन अॼु बि सिंधी जहान खे अॻियां वधण लाइ पंहिंजी ईमानदारी सां जफ़ाकशी करे रहिया आहिनि ऐं सरकार सां उन्हनि जी लड़ाई चालू आहे। पर असांजो समाज जेको प्यारो आहे, मिठड़ी ॿोली आहे, स्कूल असांजा बंदि थी चुका आहिनि। असांजो अंत सिंधी जो कॾहिं थींदो ख़बर कान्हे जेकॾहिं असां जागृत न थींदासीं। हर शहर जे अंदरि आवाज़ आहे, सिंधियुनि में एकता कान्हे। सिंधियुनि में एकता घणी आहे, सिंधियुनि में एकता कान्हे अहिड़ी ॻाल्हि कान्हे। सिंधियुनि पंहिंजे बलबूते ते पंहिंजे एकता में रही हिन मंज़िल ते पुॻा आहिनि। मां धन्यवाद कयां थो हींअर उन्हनि नेताउनि जो हिकु दफ़ो वरी जंहिं समाज खे अॻियां कयो। मां आशीर्वाद वठां थो बुज़ुर्गनि जो कि असांजी बाक़ी जेकी यात्रा आहे उहा बि सफल रहे। ख़ैर, अॼु मां चर्चा कंदुसि तव्हांजे सौराष्ट्र कमेटी ठाहे रहिया आहियूं, राष्ट्रीय सिंधी समाज, जेके दादा कमल वरदाणी जे अध्यक्ष में, मुकेश सचदेव जे अध्यक्ष में, डॉक्टर लाल थदाणी जे महामंत्री अध्यक्ष में इहा कमेटी ठही रही आहे। मां ईअं चवां थो, असांजे समाज जे अंदरि घणियूं तकलीफ़ूं आहिनि। मां स्वागत थो कयां महेश आडवाणी भावनगर वारनि जो, जेके हिन टीम जा चेयरपर्सन आहिनि। मां लालूभाई माखीचा जो स्वागत थो कयां, जेके हिन ग्रुप जा वाइस चेयरमैन आहिनि। मां चेयरपर्सन मीना जेके शर्मा आहिनि उन्हनि जो बि स्वागत करियां थो, जेके हिकु चेयरमैन जी पोस्ट ते सौराष्ट्र कमेटी ठाहे रहिया आहिनि। मां डॉक्टर रामानी साहिब बेरावल वारा उन्हनि जो बि स्वागत कयां थो हिन मीडिया जे ज़रिए। मां स्वागत कयां थो भीखूभाई भावनाणी जो। मां स्वागत कयां थो अंकित मदनाणीअ जो। मां स्वागत कयां थो किशोर S अजवाणी जो। मां स्वागत कयां थो गिरीश छतवाणीअ जो। मां स्वागत कयां थो कुमार मेलवाणी जो। मां स्वागत कयां थो बलराम तना जो। मां स्वागत कयां थो गोपाल माखीचा जो। मां स्वागत कयां थो ताराचंद खदरिया जो। मां स्वागत कयां थो कारूभाई हिमनाणीअ जो। मां स्वागत कयां थो योगेश चंद्राणीअ जो। मां स्वागत कयां थो प्रदीप माखीचा जो। मां स्वागत कयां थो राजकुमार पेसवानी ऊना वारनि जो, प्रिंस अमरेली वारनि जो। स्वागत कयां थो हरेश सेवाराम वासवानी जो। मां स्वागत कयां थो छतवाणी जो। स्वागत आहे राजूभाई कृष्णा वारा, उनजो बि स्वागत आहे। ललित डोंगरा जो बि स्वागत आहे। हिरन आहूजा जो स्वागत आहे। अनिल छगानी जो बि स्वागत आहे। ताराणी आकाश जूनागढ़ वारनि जो बि स्वागत आहे। अशोक नेनवाणी पालिताना जो स्वागत आहे। मां हर शहर जे केशोद, कोड़ीनार, गोंडल, राजकोट, बाटवा, मोरबी, वंथली, जामनगर ऐं जेके जेके शहरनि जा मैं नाला वरिता, जेतपुर, उन में आयल महिमाननि जो मां स्वागत थो कयां। अचो त पाण हिकु राष्ट्रीय कमेटी ठाहियूं। राष्ट्रीय कमेटी जो हिकिड़ी ई सोच आहे, ॿारनि जा बाल मंदिर सिंधीअ में खोलियो। असांजी कमेटी ठही रही आहे, जेके न्याणियूं घर वेठियूं आहिनि उन्हनि जूं शादियूं करण लाइ हिक ॿिए जी चेन ठाहियो। असांजी हिकिड़ी सोच आहे, केर बि सिंधी तलाक न ॾे। अगरि तलाक ॾींदो त छोकिरीअ खे दुखी थींदो त जेकी असांजी कमेटी एक्शन खणंदी उनखे मंज़ूर करणो पवंदो। असांजी हिकिड़ी सोच लंबी आहे कि सरकार में, दिल्ली सरकार NCPCL में अनेक पैसा पिया आहिनि, केरु वठण वारो कान्हे। पाण पंहिंजी संस्था कयूं, स्कूल जा किताब छपायूं, झूनियूं ॻाल्हियूं भुलिजी वञूं, नयूं ॻाल्हियूं कयूं। अहिड़ी मुंहिंजी सोच महेश P आहूजा जी आहे। सुभाणे माना तारीख़ 22 आर्तवार ॾींहुं महेश P आहूजा ऐं प्रकाश रामचंदाणी, जेके महामंत्री मीडिया सेल गुजरात ऐं मां पाण वाइस बैंक गुजरात, हींअर सौराष्ट्र जे दौरे ते आहियूं। पॉसिबल आहे असां जेतपुर जामनगर बि वञूं,
पर तारीख़ 22 असां 3 बजे खां वठी 8 बजे सुधी जूनागढ़ में हूंदासीं। मुंहिंजो नंबर आहे 9855259026 9925248322 9925248022। अचो त हिन यज्ञ जे अंदरि पाण शामिल थियूं। सिंधी जहान जेको हींअर सुपरवाइजन ऑफ लालूभाई सोमनाथ वारा, महेश आडवाणी जी भावनगर वारा जेके चेयरपर्सन आहिनि, ऐं मीना जेके शर्मा आहिनि, उन जे द्वारा ही कमु यज्ञ थी रहियो आहे। वॾो यज्ञ आहे। तव्हांखे मेंबरशिप वठणी हुजे त मां तव्हांखे नंबर ॾिनो आहे। उन्हनि जी 2 टाइम रोटी रखी वई आहे। कंहिं बि असां स्थान जो तव्हांखे एड्रेस ॾींदासीं, जेको स्थान तव्हांखे 23 तारीख़ मिली वेंदो। अहिड़ी मुंहिंजी सोच आहे। उन जॻह ते 4 तारीख़ सुबुह जो 6 बजे खां वठी ॿिए ॾींहं जी 6 बजे ताईं जूनागढ़ में रहण जी व्यवस्था, रोटीअ जी व्यवस्था, 2 टाइम स्पीच थींदी। जेको तव्हांखे अंदरि हुजे उहो तव्हां हुते ॻाल्हाईंदा। हर हिकु माण्हूअ खे 5-5 मिंट ॻाल्हाइण लाइ ॾिना वेंदा। जूनागढ़ ज़िलो, तव्हां यादि रखो, तारीख़ 4 जनवरी 2025। पंहिंजो बयानु ॾियो, अचो, हर हिकु स्टेट मां अचो, मूंखे नालो लिखायो, मां तव्हांजी रहण जी व्यवस्था, रोटी जी व्यवस्था पक कंदुसि। ऐं सदस्यता अभियान वठो। मूंसां गॾु प्रकाश रामचंदानी बि अची रहिया आहिनि, दादा कमल वर्धानी साहब शुभेच्छा मोकिलियूं आहिनि। जय झूलेलाल, जय रामापीर, मां तव्हां सां गॾु। धन्यवाद। सिंधी जगत की एक फिल्म मोहब्बत की जाती है हिंदी में, सिंधी लड़कियों के साथ कैसे लव जिहाद किया गया है, जल्द ही रिलीज हो रही है। साथ में एक सिंधी फिल्म शलक कंहिंजी धीअ न बजे भी बहुत ही जल्द रिलीज होने की तैयारी हो चुकी है।